नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। अॼु असीं हिन वक़्तु जेको बीठा आहियूं मिरपुर ख़ास जो जेको मोहम्मद मेडिकल कॉलेज आहे, हिते जीअं त तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं त मिरपुर ख़ास ज़िलो अंबनि ऐं एनजीओ जे हवाले सां मशहूरु ज़िलो आहे। उन हवाले सां मिरपुर ख़ास में जेको अॼु मेडिकल जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां जेको हिते अॼु हिकु अंबनि जी हिकिड़ी नंढड़ी नुमाइश रखी हुई। उन खां अलावा हिकु जेको सेमिनार मुनक़द कयो वियो जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति हिननि माण्हुनि खे ॼाण ॾिनी। त हिननि जो इहो चवणो त असां जेके ग्रुप जी शक्ल में माण्हुनि खे ॼाण पिया ॾियूं त हिननि बीमारियुनि में हीअ थींदो आहे। ऐं उन खां अलावा जेको अॼु सिंध टीवी सां गॾु हिननि जेको अॼु हिकु म्यूज़िकल प्रोग्राम कयो जंहिंमें शागिर्दनि उस्तादनि ऐं उन खां अलावा जेको शागिर्दनि पारां जेको मुख़्तलिफ़ टेबलो पेश कया विया। जीअं त हिननि जो चवणु आहे त मिरपुर ख़ासि समेत असां वटि जेको आहे सॼे पाकिस्तान सूबा सिंध सरहद बलोचिस्तान खां शागिर्दनि जेको मोहम्मद मेडिकल में पढ़नि था। उन करे असां इहो ॾिठो त मिरपुर ख़ासि ज़िलो जेको अंबनि जे हवाले सां मशहूरु आहे, तंहिंजे करे हिकु असीं नंढड़ी जेका अंबनि जी बि नुमाइश लॻाईसीं। उन में अंबनि जी पार्टी बि रखी वई ऐं उन खां अलावा हिननि चयो त सिंध जी जेका सकाफ़त आहे उनखे उजागर करण लाइ असां इहे नुमाइशूं जीअं त ॿाहिरि जे माण्हुनि खे इहा ख़बर पए त मिरपुर ख़ासि ज़िले जा अंब बि मशहूरु आहिनि। हितां जा जेके मेडिकल जा शागिर्दनि सॼो ॾींहुं जेको पढ़ाई में ज़हन अथनि उन्हनि सां गॾु असां हिकु एंटरटेनमेंट बि ॾिनी आहे। अचो त उन हवाले सां हितां जे जेके उस्तादनि शागिर्दनि ऐं मेडिकल जे शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, उन्हनि जो छा चवणु आहे। जी सभिनि खां पहिरीं तव्हांजो असीं शुक्रगुज़ार कंदासीं, सिंध टीवी जो शुक्रगुज़ार कंदासीं जे पंहिंजो क़ीमती कढी असांजे प्रोग्राम में आया। ऐं पाण साहिबु जीअं तव्हांखे ख़बर आहे मिरपुर ख़ासि हिकिड़ो अंबनि जो शहरु आहे। असीं बेसिकली बदीन खां आहियूं। हिते सभु स्टूडेंट हिकिड़े अलॻि अलॻि इलाइक़नि मां आयल आहिनि। असांखे ख़बर आहे हिते जो अंबु सिंधड़ी अंबु तमामु घणो फेमस ऐं तमामु घणो मशहूरु आहे। उनजे करे असां सभिनि दोस्तनि ऐं असांजे उस्तादनि साईं गुलाम रसूल भुरड़ी साहिबु ऐं जेको असां ट्रस्टी आहे सर रज़ी मोहम्मद, उन्हनि असांखे सपोर्ट कई। असां अंब वग़ैरह घुराया ऐं जेके बि दोस्त आहिनि ऐं मीडिया वारनि खे तव्हांखे घुरायोसीं ऐं उहो तमामु प्रोग्राम बहितरीनु तरीक़े सां थी वियो। असां दोस्तनि ॿारनि सभिनि मदद कई, उन हिसाब सां असां प्रोग्राम कयो। उनखां पोइ असां ॿियो जेको सेक्शन हो उहो हो म्यूज़िकल नाइट, जंहिंमें असां हिकिड़ो बैंड घुरायोसीं। ॿिया छोकिरा हुआ जंहिं पंहिंजो मतिलबु ॻाइण वॼाइण कयो ऐं असांखे मतिलबु एंटरटेन कयो ऐं जंहिंमें जेतिरो कॉन्फिडेंस हो उन स्टेज ते अची परफॉर्म कयो, उन गाना ॻाया, उनमें उनजो कॉन्फिडेंस बि वधियो, उनमें असीं एंटरटेन बि थियासीं ऐं सॼो ॾींहुं पढ़ाई करे 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 कुझु असां डॉक्टरनि जो बि हक़ आहे कि असीं माइंड फ्रेश करियूं ऐं मतिलबु इंजॉय करियूं। इन हिसाब सां असांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु थी वियो। असल एम असांजो इहो हो त मां आहियां फार्माकोलॉजी जो प्रोफेसर। 3rd ईयर वारनि में हिकिड़ो सब्जेक्ट आहे स्पेशल फार्माकोलॉजी, त इहा रिलेटेड आहे दवाउनि सां, मतिलबु मेडिसन सां। ऐं उहो मेडिसन जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में असां इस्तेमालु कराईंदा आहियूं त उहा 3 सालनि खे असां पढ़ाईंदा आहियूं। त हिकिड़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जीअं असां प्रोग्राम कराईंदा आहियूं त उहा मूं ठाही। उहा छोकिरियूं हुयूं, कुझु छोकिरियूं हुयूं, जीअं असांजा दोस्त हुआ जेके तव्हांखे ॿुधायो आहे अॻ में। हीअ इवेंट असल में 3 हिसनि ते मुश्तमिल हो। पहिरियों जेको इवेंट्स हो एग्ज़िबिशन ऑफ द फर्स्ट एग्ज़िबिशन ऑफ फार्माकोलॉजी फ्राम डिपार्टमेंट ऑफ फार्माकोलॉजी एंड थेरेपेटिक्स मोहम्मद मेडिकल कॉलेज। हाणे इन एग्ज़िबिशन में तव्हां पाण ॾिठो आहे ऐं तव्हां पाण रिपोर्ट बि कंदो इनशाला। त उन में असां डिमियूं ठाहियूं, कुझु चार्ट ठाहिया, कुझु स्पेसिमेन ठाहिया, जंहिंमें असां ॿुधाइण जी कोशिशि कई वधि ऐं वधि त अल्सर जी कहिड़ी दवा आहे, अल्सर खां कीअं माण्हुनि खे बचिजे। तव्हां ॾिठो हिकिड़ी डिमी बि ठहियल हुई। वरी अहिड़े तरह कंहिं बीमारी जो नालो दमो आहे, त उहो ॾिठो त दमे जा कहिड़ा सबब आहिनि। दमे जूं ड्रग्स जेके छोकिरनि ठाहिया उन्हनि जा केमिकल नेम ऐं चार्ट ते ठहिया पिया। छोकिरनि वाह बि तव्हांजे साम्हूं ॾिनी, जेका सुठे नमूने सां उन्हनि प्रेज़ेंट बि कया। उन खां पोइ जेको असांजो ॿियो सेगमेंट हो हिन प्रोग्राम जो उहो इहो हो त जीअं अदा तव्हां ॼाणंदा आहियो त मिरपुर ख़ासि में मैंगो सिटी, मिरपुर ख़ासि मशहूरी मैंगो सिटी जे नाले सां आहे। त असां हिते मैंगो फेस्टिवल रखियो आहे। उनजो मतिलबु इहो आहे त असांजी जेका हिते एडमिशन आहे उहा टोटल जेका आहे सा पाकिस्तान मां थींदी आहे। ईअं न आहे त हीअ जेको मिरपुर ख़ासि में आहे मोहम्मद मेडिकल कॉलेज जो सिंध जो डोमिसाइल अचे, पर असां वटि आज़ादु कश्मीर जा बि हिते आहिनि, बलूचिस्तान जा बि आहिनि, सिराइकी बेल्ट जा बि आहिनि, मोस्टली पंजाब लाहौर मां बि जाम आहिनि। त एज़ कम्पेरेटिवली मतिलबु असांजा आउटसाइडर एज़ कम्पेयर टू सिंध मतिलबु मोस्टली उहे आहिनि। त असां उन्हनि खे इहो मैंगो सिटी जे हवाले सां मैंगो हिकिड़ो फेस्टिवल करायो। उहो बि जीअं मुख़्तलिफ़ क़िस्म अंबनि जा रखियासीं। सो उन कामयाबु प्रोग्राम खां पोइ वरी राति जो असांजो इहो ई हो त हिकिड़ी म्यूज़िकल नाइट हुजे, जंहिंमें कलंदर जो मेलो उन तसल्लुक़ सां हिकिड़ी धमाल बि थी वञे। त मोस्टली इहो आहे त शागिर्द
हिते जेको मेडिकल स्टडी आहे उहा आहे सेल्फ स्टडी हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त मेडिकल में अचण खां पोइ शागिर्द इन्हनि शयुनि खां मीरपुर ख़ास जहिड़े शहर में थोरो इन्हनि खे घटि मौक़ो मिलंदो आहे ॻाइण वॼाइण घुमण फिरण जो। सो मीरपुर ख़ास जेतिरो आहे तव्हांजो असांजो पंहिंजो नेटिव प्लेस आहे हथियारनि जो ॾाढो सुठो आहे। ॻोठ शहर हर कंहिंखे प्यारो आहे, पर उहे जेके आउटसाइडर अचनि था जेके हॉस्टल ते रही रही उन्हनि जी बोरियत ख़तमु करण लाइ इन खे असांजो कॉलेज एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटी जे नाले सां इहो असां म्यूज़िकल नाइट एन्युअली कंदा आहियूं। सो हिन साल असांखे ॾिनो वियो 3rd ईयर होस्ट कयो मुंहिंजी हिन में सुपरविजन में। तो बैंड ख़ैर हैदराबाद में आयो, पर उहो बैंड जो नालो तव्हां था पाण ॾिठो त छोकिरनि छोकिरियुनि पाण बि ॻायो, पर इवन असां बि गाना ॻाया। सो उन्हनि वॾो हिकिड़ो इंजॉय कयो ऐं राति लेट अवर्स ताईं हलियो। तो कंहिं बि क़ौम जी तरक़ी ऐं आजबे लाइ सेहतमंद मुआशरे जो क़याम ज़रूरी आहे। जिते बीमारियुनि में इज़ाफ़ो थियो आहे उते वरी मेडिकल शोबे पारां उन्हनि बीमारियुनि जे रोकथाम लाइ भरपूर कोशिशूं ऐं असराइता क़दम खयां पिया वञनि। हुकूमत पारां सिहत जे शोबे में इदारा क़ाइमु कया विया आहिनि, उते प्राइवेट सेक्टर ऐं समाजी इदारनि पारां बि सिहत जे हवाले सां मेडिकल कॉलेज ऐं इस्पतालूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। अहिड़ो ई हिकु मिसाली इदारो मीरपुर ख़ास में ट्रस्ट ते हलंदड़ मोहम्मद मेडिकल कॉलेज पिणु आहे, जेको साल 1999 खां कमु करे रहियो आहे। आवाम जी ख़िदमत ऐं शागिर्दनि जी पढ़ाई लाइ मीरपुर ख़ास शहर में रतनाबाद में इस्पतालूं क़ाइमु करे मुफ़्त इलाज कयो पियो वञे। जॾहिं त कॉलेज इंतिज़ामिया पारां मेडिकल जी सख़्तु पढ़ाई हुअण करे शागिर्दनि खे तफ़रीह फ़िराहम करण लाइ पाकिस्तान जे चइनी सूबनि मां आयल शागिर्दनि खे मीरपुर ख़ास जे मिठनि अंबनि जो ज़ाइक़ो चखण लाइ मैंगो पार्टी रखी वई, जंहिंजो इफ़्तिताह डॉक्टर सैयद रज़ीम अहमद कयो। इन में डॉक्टर गुलाम रसूल भुरगड़ी, डॉक्टर शमसुल आरफिन, प्रोफेसर डॉक्टर शाहीन समेत वॾे तइदाद में शागिर्दनि शिरकत कई, जंहिंमें प्रोफेसरनि शागिर्दनि ऐं शागिर्दनि मिठा अंब खाई खूब मज़ा वरिता। असांजी जेका मतिलबु मैंगो पार्टी कई आहे असां हू त हर साल कंदा आहियूं, लेकिन हिते मशहूरु अंब आहिनि। ठीकु आहे, असां दोस्तूं मिली करे बिना कटण जे खाइण शुरू थी वेंदा आहियूं। ॾाढो मतिलबु बेइंतिहा मज़ो ईंदो आहे असांखे मतिलबु फंक्शन करे करे। अदाज जी त असांजे कॉलेज में 4 सूबनि जा ॿार पढ़ंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं इन खां अलावा हिते 5 बेजिस जा ॿार आहिनि। असां सभिनी खे इनवाइट कयो आहे। मीरपुर ख़ास जेको शहर आहे अंबनि जो शहर आहे ऐं हिते अंब इलाही मशहूरु आहिनि। ऐं हीअ प्रोग्राम असां जेको अरेंज कयो आहे मैंगो पार्टी स्पेशली फॉर MBBS स्टूडेंट्स, जंहिंमें असां इनवाइट कयो आहे 4th ईयर फाइनल ईयर मतिलबु होल 5 इयर्स खे असां इनवाइट कयोसीं सर GR बुरगड़ी जे तरफ़ खां। ऐं असां हाल स्टूडेंट्स ऑफ 3rd ईयर असां सभिनी पार्टिसिपेट कयोसीं ऐं इन में असां ॾाढो इंजॉय कयो। अंबनि खे जंहिं तरीक़े सां असां खाधो आहे ॾाढो एंटरटेनमेंट तरीक़ो हुयो ऐं उन में असां काफ़ी ख़ुशि थिया हुआसीं। छुरी खां बिना प्लेट खां बिना जंहिं तरीक़े सां अंब खाधा ऐं इंजॉय कयोसीं असांखे ॾाढो मज़ो आयो। ये आज जो म्यूज़िकल प्रोग्राम हो रहा है ये आपको कैसे लग रहा है? बहुत इन्जॉयमेंट थी। हम लोग मतलब हम लोग की स्टडी जो है वो बहुत टफ होती है, पूरा साल हमें पढ़ना होता है और इसके लिए हमें मतलब रेस्ट का भी टाइम नहीं होता, तो हमें हमारे लिए जो है इस तरह के ओकेजन्स एक रेस्ट का काम करते हैं। मतलब एक इंटरटेनमेंट हो जाती है, सब अच्छा वक्त मिल जाता है सबको साथ गुजारने का और मतलब अच्छी यादगार मौका मिल जाता है हम लोगों को। जॾहिं त सुर जेके रूह जे ग़िज़ा आहिनि, जेके सदियुनि खां इंसानी रूह में रजियल ऐं बसियल आहिनि। मैंगो पार्टी में महफ़िल मौसीक़ी जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें फ़नकारनि पारां फ़न जो मुज़ाहिरो करण ते प्रोफेसरनि शागिर्दनि ख़ूब रक़्स कयो। भाई सबसे तालियां
प्रोफेसरनि पारां पूर्ण गीत ॻाए जॾहिं त कॉलेज इंतिज़ामिया पारां तफ़रीह जे मौक़े मां फ़ाइदो वठंदे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी सलाहियत खे उजागर करण लाइ फार्माकोलॉजी शोबे जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा 15 ग्रुप ठाहे इंसानी जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ते थींदड़ बीमारियुनि जे असर में दवाउनि जे इस्तेमाल सां बीमारियुनि खां निजात हासिलु करण लाइ टास्क ॾिनो वियो। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिर्फ़ु 2 हफ़्तनि जे वक़्तु बेहतरीन मॉडल ठाया। हाज़िर मोहम्मद मेडिकल जे शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि पारां जेके मॉडल ठाहिया आहिनि उन हवाले सां अॼु मिरपुर मोहम्मद मेडिकल में हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे। उन हवाले सां अचो त हितां जेके शागिर्दनि महिनत करे मॉडल ठाहिया आहिनि ग्रुप जी शक्ल में उन्हनि खां ॻाल्हि ॿोल करे त हुनजो छा चवणु आहे। सर हीअ अॼु जेके मॉडल ठाहिया आहिनि जो मक़सदु छा आहे, तव्हांजो हिन में छा चवणु आहे? अॼु जेके तव्हांजो प्रोग्राम कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम रखियल? सर सभिनि खां पहिरीं असीं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियूं जेको तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। उनजे अलावा हीउ प्रोग्राम असां ऑर्गेनाइज़ कयो आहे सर GR भुगड़ी जे रेफरेंस सां ऐं असांजे मतिलबु के वालदेन उनजी दुआउनि सां हीउ प्रोग्राम असां पंहिंजो सक्सेसफुल करे रहिया आहियूं। हीअ आहे पार्किंसंस डिज़ीज़ जेकी 60 ईयर खां पोइ माण्हू खे थी वेंदी आहे, जी शिवरिंग थी वेंदी आहे। इन जे अलावा ही काफ़ी डिज़ीज़ जेकी आहे असां उनखे पंहिंजो टेबलो में डिफाइन कयो आहे। उनजे लाइ ॿिया जीअं चार्ट्स आहिनि उनमें असां इहो ॿुधायो आहे मतिलबु असांजो डिपार्टमेंट ऑफ फार्माकोलॉजी असां फार्माकोलॉजी जे तहत इहे चार्ट ठाहिया आहिनि, प्रोग्राम ठाहिया आहिनि। उन तहत असां मतिलबु उनखे माण्हुनि में अवेयरनेस फैलाइण लाइ ऐं असां इहो ॿियनि खे ॿुधाइण था चाहियूं त मोहम्मद मेडिकल जा जेके बि स्टूडेंट आहिनि कंहिंखां मतिलबु घटि कोन्हे। असां मतिलबु पंहिंजे पाण खे ॿुधाइण था चाहियूं असीं बि हिकु सुठे इंस्टीट्यूट सां एजुकेशन वठी रहिया आहियूं ऐं पंहिंजो पाण खे मतिलबु अॻियां ज़ाहिर करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। मेरा टॉपिक है एक डिज़ीज़ से रिलेटेड है, पार्किंसंस डिज़ीज़, और मेरे ग्रुप मेंबर्स हैं हुमा महमूद एंड खालिद नवाज़ और इसके अलावा मेरे साथ ज़ुहैब ख्वाजा हैं। हम सब ने मिल के इसकी प्रिपरेशन किया और इसकी प्रेजेंटेशन भी तैयार किया और मॉडल भी दिया है। ये एक ब्रेन में होने वाली डिज़ीज़ है जिससे बहुत सी अबनॉर्मलिटीज़ होती हैं और ये जो पोस्चर है ये उन अबनॉर्मलिटीज़ को शो कर रहा है और ये जितनी भी यहाँ पे लेबलिंग्स हैं और ये बाकी सब कुछ है ये सब कुछ उसको एक्सप्लेन कर रहा है कि क्या क्या ब्रेन में होता है जिसकी वजह से ये अबनॉर्मलिटीज़ होती हैं और ये उसके सारे साइन एंड सिम्टम्स हैं। एक फ़िज़िकल कंडीशन देखने से आपको पता चल जाएगा कि इस डिज़ीज़ से क्या हो सकता है। हमारा सब्जेक्ट फार्माकोलॉजी है। बेसिकली हमने एक्लम्शिया की पेशेंट दिखाई है। ये आजकल औरतों में बहुत कॉमन होती हैं जो प्रेग्नेंट हो जाती हैं तो वो एक्लम्शिया की या प्री एक्लम्शिया की स्टेट में चली जाती हैं। अब एक्लम्शिया होता क्या है, ये है कि औरत को बहुत ज़्यादा BP बढ़ जाता है, उसकी वजह से वो इस चीज़ में चली जाती है कि उसको बहुत ज़्यादा सूजन होना शुरू हो जाएगी, उसके सर में दर्द होगा, उसको कम दिखाई देना शुरू हो जाएगा। तो हम बेसिकली वो बता रहे हैं कि ये सब है क्या और उसके लिए हम दवाइयाँ कौन सी यूज़ करते हैं। उसके लिए दवाइयाँ जो हम यूज़ करें उसमें एंटी हाइपरटेंसिव जो सी होगी उसमें मिथाइल डोपा, एटेनोलॉल और लेबिटोलॉल होती है। और फिर मतलब अगर एक्लम्शिया जो हमारा का टॉपिक बेसिकली है उसमें कन्वल्जन में बताना चाहूँगी क्या होते हैं कि जो औरतों को झटके पड़ते हैं जैसे वो जो लोग कहते हैं ना निर्गी के दौरे पड़ना शुरू हो गए उस तरह की चीज़, तो उसके लिए हम क्या यूज़ करते हैं मैग्नीशियम सल्फेट और डाइजीपाम। यही हमने दिखाया है। ये एक अवेयरनेस है ताकि लोगों को पता चल सके, ख़ास तौर पर औरतों को वो उन चीज़ों से बच सकें और उन्हें मैनेजमेंट का पता हो। ऐसे प्रोग्राम होने चाहिए, सेमिनार होने चाहिए ताकि हमारी जो पॉपुलेशन है वो अवेयर हो सके
कि क्या क्या डिज़ीज़ होती हैं इन द प्रेगनेंसी और क्या क्या प्रॉब्लम्स होती हैं, सब कुछ क्लियर हो, सब पता चले, अब लोग अवेयर हो ज़्यादा। ये कितने दिन के अंदर आपने बनाया और कितने ग्रुप में आप शामिल हो? हम लोग 3 मेंबर्स हैं ग्रुप के और हम लोगों ने ये 1 वीक में कंप्लीट किया है। औरतुनि खे ॼाण ॾियण लाइ जीअं ॿाराड़ी जो ख़ासि तौर ते अहिड़ियूं बि औरतूं हूंदियूं आहिनि या ॿाराड़ीअ माण्हू जिन खे का बि सम्झ कोन हूंदी आहे, उन हवाले सां हितां जे जेके मेडिकल कॉलेज जी शागिर्दाणी जो इहो हिकिड़ो सब्जेक्ट हो जंहिंमें उन्हनि पंहिंजो ग्रुप जी शक्ल में ठाहियो आहे। ही जेके प्रोग्राम अहिड़ा ॿाराड़ी में बि हुअणु खपनि, जी सेमिनार हुअणु खपनि, जी माण्हुनि खे ॼाण मिले। अचो त उन हवाले सां हितां जी शागिर्दाणी आहे उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हीउ छाजे करे तव्हां ठाहियो आहे, हिन जो कहिड़ो तव्हांखे फ़ाइदो मिलंदो। ये जो आपने मॉडल बनाया है, क्या ये आपका सब्जेक्ट है, ये कितने दिन के अंदर बना है, ये कौन, क्या आप इसके बारे में बताएंगे? ये हमारा सब्जेक्ट है फार्माकोलॉजी, तो उस पर हमें मतलब मॉडल बनाने का मिला था, तो हमने इसे 2 हफ्ते में मतलब कंप्लीट किया है। इससे ये है कि ये मतलब प्रेग्नेंट वुमेन के बारे में जिसमें एक डिजीज़ हो जाता है क्लैम्पशिया, ब्लड प्रेशर इंक्रीज़ हो जाता है। तो मतलब हम ये कहना चाहेंगे कि जो भी देख रहे हैं कि वो ना मतलब जो प्रेग्नेंट वुमेन होती है उनको बहुत ज़्यादा केयर की जरूरत है, वो अपना ब्लड प्रेशर चेक करवाते हैं, क्योंकि अचानक से ब्लड प्रेशर इंक्रीज़ होता है। वैसे भी प्रेगनेंसी में ब्लड प्रेशर इंक्रीज़ होता है, तो इसमें बहुत ज़्यादा केयर की जरूरत है। इसी में हमने ये शो किया है, मतलब औरत ये लेडी बना के। तव्हां ही ॾिठा हूंदा मोहम्मद मेडिकल कॉलेज जे शागिर्दाणी पारां मॉडल ठाहिया विया आहिनि। हिननि जो इहो चवणु असां हर ग्रुप में 5 ॼणनि पारां इहे मॉडल ठाहिया आहिनि। उन हवाले सां सभिनी मुख़्तलिफ़ मॉडल ठाहिया आहिनि। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं जिते असां बीठा आहियूं शागिर्दाणी आहिनि, उन्हनि जो छा चवणु आहे। ये हमने 5 लोगों ने बनाया है मिलके। ये है पेप्टिक अल्सर, यानी कि जो भी ज़्यादा मेडिसिन या डेस्प्रिन वगैरह स्पाइसी फूड से बहुत ज़्यादा अल्सरेशन हो जाती है स्टमक में, उसकी लेयर ख़राब हो जाती है। उसमें हमने उसकी फार्मा शो करवाई है कि कौन सी मेडिसिन उसमें देते हैं। मतलब ओमिप्राजोल है जो ड्रग ऑफ चॉइस है, और ये मुख्तलिफ मतलब एंटी एसिड्स हैं, प्रोस्टाग्लैंडियंस हैं, और अगर ये माइक्रोबियल इन्फेक्शन हो तो जो एंटी माइक्रोबियल और पीपीआई के साथ हम लोग देते हैं, तो ये ट्रीट होता है। हमें मतलब जीआईटी में जो भी डिस्टर्बेंस होती है, मतलब जलन होती है इसकी वजह से बहुत ज़्यादा, उसको रेडिकेट करने के लिए हम ओमिप्राजोल देते हैं और साथ पीपीआई देते हैं। मोस्टली 3 जगह पे अल्सर होता है, और इसोफेजियल, गैस्ट्रिक और ड्यूडिनल अल्सर, वो तीनों जगह पे हमने अल्सर शो किया है, और फार्माकोलॉजी शो किया, ड्रग ऑफ चॉइस दिया ओमिप्राजोल जो एरेडिकेट करी है अल्सर को और एसिडिटी को कम कर रही है। उन्होंने ये मॉडल बनाए, ये क्या बाहर वैसे प्रोग्राम होने चाहिए, ज़िले गवर्नमेंट कराना चाहिए जो बाहर की औरतों को या ख़ास तौर पे थर की औरतों को पता पड़े? जी हाँ, ये हम लोगों को तो सर रजीज़ जो कि मैनेजिंग ट्रस्टी हैं इस एमएमसी के, उन्होंने हम लोगों की अपॉर्चुनिटी दी है कि हम लोग यहाँ पे आके मॉडल बनाए और मतलब मीडिया के सामने शो करेंगे कि हम लोग ये ताकि लोग बीमारियों के बारे में जानें जिनको ये नहीं पता। जैसे कि थर के लोग आपने मिसाल दी कि ठीक है, उसमें मतलब लोगों को नहीं पता कि ये वाली मतलब कि बीमारी होती है तो कैसे होती है, उसमें हम कौन सी ड्रग्स देनी चाहिए, कौन सी मेडिसिन यूज़ करनी चाहिए। और गवर्नमेंट को भी ये मतलब कि ऐसी मतलब एग्जीबिशन रखनी चाहिए ताकि लोगों को पढ़े, मतलब कि आम जो लोग हैं घरों में, ठीक है, उनको पता चले कि ये बीमारियाँ होती है तो हम लोगों को कैसे उनको ट्रीट कर सकते हैं। ये आपने जो मॉडल बनाया किस हवाले से, उसके बारे में थोड़े मालूम। ये जो हमारा डिपार्टमेंट है फार्माकोलॉजी का, ये सारी उसकी सबसे बड़ी अचीवमेंट है कि उन्होंने हमें ये मौका दिया कि स्टूडेंट्स जो हैं वो अपनी प्रेजेंस शो करें। इसके अलावा उसमें स्टूडेंट्स में जो है कॉन्फिडेंस लेवल आए और वो इतना स्टडी कर सकें। जब एक बंदा एक टॉपिक बनाने लगता है तो बनाते बनाते वो इतना स्टडी कर लेता है कि उस टॉपिक पर उसको अबूर हासिल हो जाता है। तो एक तो हमें इस चीज़ से ये कॉन्फिडेंस भी आएगा, और दूसरा ये है कि जब इसके अलावा हमारे जो टीचर्स हैं वो हमसे क्वेश्चंस करते हैं, जब हम उनको रिप्लाई देते हैं ये हमें और जो है कॉन्फिडेंस अचीव होता है। ये हमारी जो है स्टूडेंट्स की काविश है, और इसके अलावा जो है ये हमारे सारा का सारी जो सपोर्ट है वो टीचर्स की है। इसके अलावा ये कुछ नहीं हो सकता था। जो हमारी गवर्नमेंट है, एक इतना लोड शेडिंग है, ये आप उसका प्रॉब्लम देखें, लेकिन सबसे बड़ा प्रॉब्लम ये है कि ये हुकूमत को चाहिए कि वो हमें इस चीज़ को, स्टूडेंट्स को मुख्तलिफ़ किस्म की फैसिलिटीज़ फराहम करे कि हम जो है ये चीज़ परफॉर्म कर सकें और स्टूडेंट्स जो है अपनी एबिलिटीज़ शो करा सकें। जेके तव्हां मॉडल ठाहिया आहिनि शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि, तव्हां हिनखे पाण ई ॾिसो पिया उस्ताद, छाजे करे भला इहे ॿाहिरि कोन पिया रखनि, या को किथे को वॾो अहिड़ो सेमिनार हुजे हिन में रखणु खपे? साईं ज़रूरी आहे, रखणु खपे। पहिरियां असां थैंकफुल आहियूं सिंधी टीवी न्यूज़ वारनि जेके आहिनि असांजे प्रोग्राम खे कवरेज ॾिनी आहे। असां थैंकफुल आहियूं फार्मा डिपार्टमेंट जा स्पेशल प्रोफेसर डॉक्टर GR बुरड़ी साहब जंहिं हीउ प्रोग्राम रखियो वियो, उनजे करे असीं मॉडल ठाहे वियासीं। जेतोणीकि हीउ मॉडल आहे ओल्ड एज जो, हीउ ईंदो असल में जेको पोड़ा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि में डिज़ीज़ थी वेंदी आहे, हीउ गोॾनि जे सूर जी कंप्लेन कंदा आहिनि पोड़ा माण्हू। हीउ मॉडल ॿार रखी सघे थो। इवन असां हींअर हिन जे करे रखिया आहिनि त जीअं प्रोफेसर अचनि, हू असांखे क्वेश्चन वग़ैरह करनि, उनखे असांखे नॉलेज ॾियनि, असीं उनखे क्वेश्चन जा आंसर ॾेई सघूं। उनजे करे असीं हींअर हीअ त रखिया आहिनि। अगरि हीउ ॿाहिरि वञणु चाहिनि था त भले ॿाहिरि रखी सघनि था, हिन में को मसइलो कोन्हे।
इन प्रोग्राम सां गॾु भला ॿिया कहिड़ा प्रोग्राम रथिया विया आहिनि? साईं तक़रीबन फार्मा जी थी, फार्मा एग्ज़िबिशन थी, फिज़ियोलॉजी एग्ज़िबिशन थी, उन खां पोइ बायोकेमिस्ट्री एग्ज़िबिशन, तमामु घणा प्रोग्राम थींदा आहिनि। म्यूज़िकल नाइट थींदी आहे, मैंगो पार्टीज़ थींदा आहिनि, सिंधी टोपी डे थींदा आहिनि, तमामु घणा प्रोग्राम कया वेंदा आहिनि। अॼु जेको प्रोग्राम आहे फार्मालॉजी और फार्मा एग्ज़िबिशन आहे, उन ॾसियो वियो आहे त कहिड़ियूं डिज़ीज़ आहिनि, कीअं थींदियूं आहिनि ऐं उनजा कहिड़ियूं ड्रग्स आहिनि जेके उनखे इफेक्ट कंदियूं आहिनि। बस ये कितने दिन के अंदर मॉडल आपने बनाया, क्या चीज़ बनाई है? Actually, we made a working model of antiarrhythmic drug in which we shows the arrhythmia and pathology and pharmacology of antiarrhythmic drug. ये हमारा जो है वो 1 हफ्ते के करीब में हमने बनवा लिया। सिर्फ इसमें गर्ल्स का एक ग्रुप था, कोई हमारे साथ लड़के इन्वॉल्व नहीं थे, सिर्फ हम लोगों की ओवरऑल 10 गर्ल्स की मेहनत है। हमने इसमें बताया है कि एंटीआरृथमिक ड्रग किस तरीके से हमारी बॉडी में जाके काम करती हैं। हमने एम्फेसाइज किया है एडिनोसिन और आइसोप्टिन को। आइसोप्टिन को हम क्लिनिकली फार्माकोलॉजिकल लैंग्वेज में हम इसको वेरापामिल भी कहते हैं, जिसका मैंने कैप्सूल बनाया हुआ है। ये 180 mg का होता है, हम इसको ओरली देंगे। हमने इसमें अपने मॉडल में फार्माकोकाइनेटिक शो की है। ये ओरली लेके उसके बाद स्मॉल इंटेस्टाइन अब्जॉर्ब फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाइन फॉर मेटाबॉलिज्म, फर्स्ट फॉर मेटाबॉलिज्म इट गोज इन द लिवर, देन एक्सक्रीट थ्रू द किडनी, यूरेटर, देन ब्लैडर, एंड for the adenosine we use the rib there, and which is the mechanism of action within 5 minutes it shows it control the arrhythmic condition of the heart. कि हम एक्चुअली जो लेमैन है इस टीवी चैनल के थ्रू हम ये कह सकते हैं कि जो ये हार्ट की ये एक डिसीज़ है, ठीक है, जिसकी वजह से बंदे की डेथ हो सकती है और विद इन अ मिनट। लेकिन अगर हम इस तरीके से कम्युनिकेशन के पॉइंट ऑफ व्यू से, टीवी के ज़रिए से, न्यूज़ चैनल्स के ज़रिए से हम लेमैन को अवेयर कर सकते हैं कि विद इन अ 1 मिनट, विद इन अ 2 सेकेंड आप घर में अपने किस तरह बीमारी का इलाज कर सकते हैं। अगर किसी को एंटी एरिथमियाज हो रहा है, बहुत ज़्यादा उसका हार्ट बीट कर रहा है, तो जस्ट 2 रुपीज़ की एक टैबलेट आती है जो कि आम तौर पे लोकल एनास्थीसिया के तौर पे यूज़ होती है, जो कि आपके हार्ट को रेगुलर बीट करवाती है, जिससे इंसान की मोर कॉम्प्लिकेशन, मायोकार्डियल इन्फेक्शन होने से बंदा बच सकता है और डेथ होने से बच सकता है। मीरपुर खास ज़िला जो आमों के हवाले से बहुत मशहूर है। आज आपने ये मैंगो पार्टी रखी है और म्यूज़िकल प्रोग्राम, उस हवाले से आप क्या बात करेंगे? सर, मैं मैंगो पार्टी के हिसाब से तो ये बात होती है कि ना, जैसे ये शहर मैंगोज़ का है, तो जहाँ जो शख्स आता है वो यहाँ पर इसकी ख़ास रवायत को फॉलो करता है। और यहाँ पर हमारे जो सिंधी दोस्त हैं वो हम लोगों को आम और कच्ची लस्सी वगैरह जो होती है वो प्रेजेंट करते हैं। उसके अंदर थोड़ी एक्स्ट्रा चीज़ें ऐड हो जाती हैं, लेकिन उससे होता है कि यहाँ के स्टूडेंट्स को यहाँ का कल्चर और यहाँ की रवायत देखने का और यहाँ की जो ख़ास चीज़ें हैं उससे हम आंगी पैदा करने में मौका पैदा हो जाता है। दूसरा ये होता है कि इससे कॉलेज, क्योंकि मेडिकल कॉलेज है, इसमें स्टडीज़ बहुत टफ हैं, तो स्टूडेंट सारा साल बिज़ी रहते हैं, तो उससे ये होता है कि एक ब्रेक आ जाता है थोड़ा सा। ये एक थोड़ा डिफरेंट हट के हो जाता है, कल्चरल होता है, सारे कल्चर के लोग इसमें अंडर वन रूफ होते हैं, तो वो सब लोग एक आपस में मिलकर एंजॉय करते हैं, एक दूसरे को पार्टी देते हैं, मतलब एक किस्म का फ़न हो जाता है। और जो म्यूज़िकल नाइट होती है उसमें ये होता है कि उसमें 2 चीज़ें हो जाती हैं। एक तो होता है कि बैंड वगैरह आपने बुलाया था, आप उस पर हर कल्चर का म्यूज़िक सुनते हो, उनका डांस वगैरह देखते हो, उनका कल्चरल चीज़ें फॉलो करते हो, तो उससे एक यूनिटी का क्वेश्चन राइज होता है। अॼु तव्हांजे कॉलेज में जेका तकरीब आहे अंबनि वारी निमाइश, उन खां अलावा जेको म्यूज़िकल प्रोग्राम आहे, उनखे कीअं पिया ॾिसो था? हिते जेको अंबनि जी नुमाइश थी आहे उहो जाम बहितरीनु थी आहे, छो की तव्हांखे ख़बर हूंदी की मीरपुर ख़ास जा जेका अंब आहिनि उहे तमामु घणो मतिलबु मशहूरु आहिनि। ऐं हिते ख़ासि करे मतिलबु एतिरी परियां परियां खां माण्हू हिकिड़ी अंबनि जी नुमाइश लाइ ईंदा आहिनि। त हीअ जेको इवेंट हो असां पंहिंजे कॉलेज में रखियो ऐं जाम इंजॉय कयो हर शइ हुई। ऐं उन खां अलावा जेकी म्यूज़िकल नाइट हुई उन में इहो हो की स्टूडेंट्स जेका कुझु डिप्रेस्ड रहंदा आहिनि त हुननि लाइ हिकिड़ी जेकी इंजॉयमेंट, हिकु इंटरटेनमेंट हुई। ऐं हिन जे ज़रिए जेका स्टूडेंट्स हुआ उहे थोरो सो पंहिंजी एक्टिविटीज़ में अॻियां वधनि। खां अलावा प्रेज़ेंटेशन्स वग़ैरह हुयूं जंहिंमें स्टूडेंट्स जो जेको आहे कॉन्फिडेंस डेवलप वग़ैरह थियो, त जाम इंजॉय कयोसीं ऐं इलाही ज़बरदस्त रहिया ॿई इवेंट्स। इनवाइट कयो, पाण फाइनल ईयर जो स्टूडेंट आहियां ऐं उनखां बाद में असांखे जॾहिं इन प्रोग्राम में आयासीं असांखे ॾाढो तमामु सुठो मज़ो आयो। उनखां बाद में जॾहिं असां मैंगो पार्टी जॉइन कईसीं त मैंगो में असां मुख़्तलिफ़ थर्ड ईयर तरफ़ां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अंब रखिया हुआ। उनखां पोइ असां अंब खाधासीं ऐं उनमें लस्सी बि हुई ऐं उनमें गोल गप्पा बि हिननि असांखे खाराया हुआ। तमामु स्टूडेंट जेके बि हिते आयल हुआ उन सभिनी खे हिननि ॾाढो सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे। उनखां बाद में जॾहिं असां राति जे हिन जी म्यूज़िकल नाइट में आयासीं त असांखे ॾाढो हुते उन प्रोग्राम में ॾिसण में मज़ो आयो आहे। उनखां बाद में जेके बि असांजे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि जेके भी स्टूडेंट असां वटि पढ़ियल शागिर्द पढ़नि था असांजी सिंध में, त उन्हनि जे बैंड वारनि मुख़्तलिफ़ कलाम चया, सिंधी में उन्हनि कलाम पेश कया,
उर्दू में पंजाबी में भी कलाम पेश कया, पश्तो में भी कलाम पेश कया, बलोची में उन्हनि कलाम पेश कया ऐं उन मुख़्तलिफ़ उन्हनि जा कल्चरल डांस थियो, उनमें असां सभिनी स्टूडेंट खे मज़ो आयो, टीचरनि खे मज़ो आयो ऐं उनखां बाद में जेके बि असांजा दोस्त वग़ैरह हिन प्रोग्राम खे अरेंज कयो असांखे ॾाढो मज़ो आयो। हिते जेके मेडिकल कॉलेज जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि हुन पंहिंजा मुख़्तलिफ़ मॉडल ठाहिया आहिनि, जंहिंजे करे हितां जेका टीम ठहियल आहे जंहिंमें 3 जज मुक़ररु थियल आहिनि, जंहिंमें पहिरियों ऐं ॿियो 3 नंबर ते जेके हासिलु कंदा जिन सुठा मॉडल ठाहिया त हुनखे इनाम ॾिना वेंदा। अचो त हुन हवाले सां हितां डॉक्टर साहिब खां पुछूं हुनजो छा चवणु आहे। सर, ये अॼु मोहम्मद मेडिकल में जेको प्रोग्राम थियो आहे उनजो कहिड़े हवाले सां प्रोग्राम थियो आहे, हिन में कहिड़ो कहिड़ो इनाम तव्हां ॾिनो हुनखे? ये फार्माकोलॉजी ॾाढो इम्पोर्टेंट सब्जेक्ट आहे ऐं ॿारनि जे कॉन्सेप्ट में इज़ाफ़नि जे लाइ असीं ही मॉडल जो प्रोग्राम कयो आहे। ते हिन में ॿारनि ॾाढी महिनत कई आहे ऐं असीं ॾिसंदासीं ते जेके मॉडल बहितर आहे उनखे इंशाअल्लाह ताला इनाम ॾींदासीं। ऐं ही वॾी महिनत की आहे ॿारनि, 2 हफ़्ता सां हू राति ऐं ॾींहुं सॼी ॾींहुं महिनत की पोइ ही मॉडल खंदा आहिनि। हिन सां गॾु भला जेके मॉडल ठाहिया आहिनि 1st 2nd 3rd खे इनाम ॾींदो, इन खां अलावा ॿिया कहिड़ा प्रोग्राम अॼु तव्हां रखिया आहिनि शागिर्दनि खे एंटरटेनमेंट ॾियण लाइ? ओके, असीं 3 प्रोग्राम रखियो आहे। बायोकेमिस्ट्री जो 1 हफ़्ते खां पोइ थियो ऐं फिजियोलॉजी जो काल्ह थियो ऐं अॼु फार्माकोलॉजी जो आहे ऐं ऑल क्लासिस अॼु इकट्ठे थींदी ऐं म्यूजिकल प्रोग्राम बि आहे ऐं जो प्रोग्राम बि आहे ऐं घणो प्रोग्राम आया माशाल्लाह। असल में ये प्रोग्राम जो मतिलबु इहो आहे, मोहम्मद मेडिकल कॉलेज 3rd ईयर जे स्टूडेंट जो, मां पाण टीचर आहियां उन्हनि जो, मक़सदु इहो आहे जीअं तव्हांजी महिरबानी जो असांजे सिंध TV वारनि जी जो हिते आया असांखे कवरेज ॾिनी। पाण ॾिसो था त हीअ मॉडल असां इन करे ठाहिया आहिनि जीअं हीअ असां मॉडल जे मथां बीठा ई आहियूं त हिकिड़ी जेका आहे ड्यूरिंग डिलीवरी दौरान अगरि कंहिं औरत जो ब्लड प्रेशर चढ़े थो त उहा जेका आहे सा ॿार एबार्ट करे सघे थी, उहो बि एबार्शन जो वॾे में वॾो काज़ आहे, उन में मदर जी बि डेथ थी सघे थी ऐं प्लस में ॿार बि उन में मुतासिर थी सघे थो। तव्हांजे तसलसल सां असां पूरी सिंध खे इहा ॼाण ॾियणु चाहियूं था त जॾहिं बि डिलीवरी जॾहिं क़रीब तरीन हुजे। हिन सां गॾु सिर्फ़ु ही न, हिन खां अलावा ॿिया कहिड़ा मॉडल ठाहिया आहिनि उन्हनि जो? हिन खां अलावा जेको आहे जीअं आहे पेप्टिक अल्सर, मादे जी गर्मी जी जेका बीमारी आहे, जंहिंखे बि पुछा कंदो अक्सर पेशेंट ईंदा असां में हाँ में तौर ऐं उल्टी जेका महसूसु थिए थी, उहो बि असांजे छोकिरनि महिनत करे इहो मॉडल ठाहिया आहिनि। मॉडल जो मतिलबु इहो आहे त जीअं इहा असां ॼाण ॾियूं तव्हांजे तसलसल सां, छाकाणि त इहे टॉपिक असां इन्हनि खे पढ़ायूं था, छो जो इन्हनि खे डॉक्टरी थियणो आहे ऐं डॉक्टर थियण में जेको असांजो सब्जेक्ट आहे फार्माकोलॉजी एंड थेरापेटिक्स, उहो इन डिज़ीज़ जी जेका दवा आहे ऐं उनजी ट्रीटमेंट ॾियण लाइ। ऐं इहा तव्हांजी महिरबानी सिंध TV वारनि जी, जेको तव्हां अचो था ऐं सॼी सिंध बल्कि सॼी दुनिया ॾिसे थी पई त मोहम्मद मेडिकल कॉलेज जा उस्ताद ऐं टीचर पंहिंजे छोकिरनि खे पढ़ाई जे लाइ ही मॉडल बि ठाराइनि था, जीअं उन्हनि जो कॉन्सेप्ट उनजो ज़हन में इहा शइ क्लियर थियणु खपे त बीमारी छा आहे ऐं उनजो इलाजु छा आहे। जंहिंमें पहिरें नंबर ते मोहम्मद अली रज़ा वकार मेमण जो ग्रुप आयो, 2 नंबर ते अब्दुल ख़ालिक शर ऐं ज़ोहेब ख्वाजा ग्रुप आयो, जॾहिं त 3 नंबर ते मोहम्मद ख़ालिद ऐं अब्दुल्ला बलोच जो ग्रुप आयो। कामयाब ग्रुपनि में डॉक्टर सैयद रज़ी मोहम्मद, प्रोफेसर डॉक्टर गुलाम रसूल बुरगड़ी, डॉक्टर शमसिल आरफिन पारां शील्डूं ऐं अजरकूं पेश कयूं। इन चीज़ों से बहुत ज़्यादा फ़र्क पड़ता है क्योंकि हम हॉस्टल में रहते हैं, पंजाब से आए हुए हैं, तो जो है वो ये चीज़ें जो हैं ये इस तरह के प्रोग्राम बहुत कम होते हैं, इसकी वजह से हमें बहुत मज़ा आता है और हम लोग बहुत जो है वो मतलब इंजॉय करते हैं ऐसे, क्योंकि हम हॉस्टल में रहते हैं, हम बोर हो जाते हैं कि रूटीन से कॉलेज जाओ ये वो, तो इसलिए। और वैसे हम लोग का घर भी जाना बहुत कम होता है, 12 घंटे का हम लोग का सफ़र है। म्यूज़िकल नाइट बहुत अच्छी थी, इससे ये होता है ऐसे प्रोग्रामों से होता है कि हमारी क्लास और वैसे पूरे कॉलेज में भी एक यूनिटी होती है, क्योंकि जो है वो सब आते हैं, सब घुलते मिलते हैं, बैठते हैं, मतलब सारा इंजॉय करते हैं, सारा सुनते वगैरह हैं और इससे हमने बहुत ज़्यादा इंजॉय किया। मैं साहिवाल से हूँ, ठीक है, और म्यूज़िकल प्रोग्राम जो आया था वो बहुत अच्छा था, ख़ासतौर पर सर GR बुरगड़ी, उनकी वजह से जो अरेंजमेंट किया है, उस टीचर्स ने स्टूडेंट्स ने बहुत कोऑपरेट किया है एक दूसरे के साथ और मतलब कि बहुत इंजॉय करने दिया और जो म्यूज़िकल बैंड आया था उन्होंने बहुत इंजॉय करने हमारे लिए। सर सभ खां पहिरियां मां सिंथियन ऐं सर GR साहिब जो वॾो थोराइतो आहे जंहिं असांखे हीउ प्रोग्राम करण जो मौक़ो ॾिनो ऐं रज़ी साहब
जो कॉलेज जो डीन है सब खां पहिरियां असां जो हीउ प्रोग्राम जो शुरू कयो आहे उहो 3 सेक्शन में कयो आहे। पहिरियों असां कई जे एग्ज़िबिशन उन मॉडल्स रखिया हुआ बीमारियुनि जा, त हिते जे ॿारनि जे माण्हुनि खे ख़बर न आहे बीमारी कीअं थींदी आहे, छा थींदी आहे। उहो प्रैक्टिकल तौर ते ज़ाहिर कयो वियो त बीमारी मतिलबु कीअं थी माण्हूअ खे इफेक्ट करे, उन ड्रग्स कहिड़ियूं आहिनि, उन लाइ कहिड़ो इलाजु बहितर आहे, उनजो मतिलबु कीअं आहे तरीक़ेकार। उन खां बाद जेको असांजो शागिर्दनि मॉडल्स पेश कया, उन में शागिर्दनि ॿुधायो सभिनी खे, ऐं उन में शागिर्दनि इनाम पाया। उन खां बाद में असांजो हिकिड़ो म्यूज़िकल नाइट थी, उन में म्यूज़िक में तमामु घणा सिंगर्स आया जेके मतिलबु ॻाए रहिया आहिनि, ऐं जो प्रोग्राम हली रहियो आहे उन में टेबल्स वग़ैरह एड कया विया आहिनि। ऐं उन खां बाद छोकिरनि बि ॻायो ऐं तमामु घणो एंजॉय कयो, छो त मेडिकल स्टडी आहे तमामु घणी टफ हूंदी आहे, छो त शागिर्द तमामु घणो बिज़ी रहंदा आहिनि हिन में स्टडी में। सो इन करे हिते माइंड फ्रेश करण लाइ म्यूज़िक नाइट हीउ प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं थींदा रहंदा इनशाला। ऐं स्टूडेंट्स जेको पढ़ाई था कनि मेडिकल जा स्टूडेंट उन्हनि ते बर्डन थो थिए, ऐं उन खां बाद में उहो इंजॉय था कनि, मतिलबु उन राति इंजॉय कयो। मैंगो पार्टी एग्ज़िबिशन हुयो फार्माकोलॉजी जो, तमामु घणो इंजॉय कयोसीं ऐं तमामु सुठो मज़ो आयो, तमामु घणो। एंड इट्स वाज रियली ऑसम, वी एंजॉयड अ लॉट एंड बंडल ऑफ थैंक्स टू सिंध टीवी न्यूज़ हू गेव अस ऑनर ऑफ कवरेज। थैंक्स। मां असदुल्ला दाऊदानी टंडोलियार खां अर्ज़ु पियो करियां त जेको आहे सो हींअर असांजो प्रोग्राम हले पियो मोहम्मद मेडिकल कॉलेज मीरपुर ख़ासि में, उनमें सभिनि खां पहिरीं असां थोराइता आहियूं मीडिया जा, जंहिं असांजो तमामु घणो साथ ॾिनो। उनखां पोइ कॉलेज मैनेजमेंट जा तमामु घणा, कॉलेज मैनेजिंग ट्रस्टी जा ऐं वाइस प्रिंसिपल साहब जा तमामु घणा असां थोराइता आहियूं। ऐं पार्टी जेको आहे सो मैंगो पार्टी तमामु बहितरीनु थी वई, ऐं जेको सो उनमें असांखे जेको आहे सो मीरपुर ख़ासि जा मशहूरु अंब जेके आहिनि से उहे ॾिठा विया ऐं खाधा विया। माना इंजॉयमेंट करण लाइ मौक़ो मिलियो। ऐं पहिरियां ई त फस्ट टाइम जेको पहिरियां थियो हुन में एग्ज़िबिशन थी, एग्ज़िबिशन जो मतिलबु इहा माना मुख़्तलिफ़ टाइप जूं जेके ड्रग्स वग़ैरह हुयूं उहे रखियूं वयूं, हुन ते असांजे माना आवाम खे ख़बर पए त माना हीअ माना कहिड़े लाइ इस्तेमालु कयो वञे, छा लाइ इस्तेमालु, कहिड़ी बीमारी लाइ इस्तेमालु। ॿियो हुन खां पोइ थी मैंगो पार्टी। मैंगो पार्टी तव्हांखे अॻु ख़बर आहे मीरपुर ख़ासि जेको आहे त हीअ अंबनि जो शहर आहे, ऐं उन खां पोइ ख़ासि तौर पर सिंधड़ी अंब मशहूरु आहिनि। हम मीरपुर ख़ास में आए, हमें बहुत खुशी हुई कि आमों का इलाका मशहूर है, इसलिए हमने मैंगो पार्टी रखी और हम इस चीज़ से बहुत ज़्यादा खुश हुए। और इसके बाद जो है ना, क्योंकि सारा दिन 24 घंटे हम पढ़ के थक जाते हैं, उसके बाद जो है ना एक्स्ट्रा कुलर एक्टिविटी होनी चाहिए। क्योंकि मॉर्निंग में जो है हमने फार्माकोलॉजी के मॉडल्स वगैरह बनाए थे, उसके बाद मॉडल बनाने के बाद कोई हमारे लिए कोई एक्स्ट्रा कुलर एक्टिविटी होनी चाहिए, क्योंकि 3-4 दिनों से रातों से मुसलसल हम सोए नहीं थे। उसके बाद जो है ना हमारे लिए मैंगो पार्टी रखी, उसमें हमने बहुत ज़्यादा इंजॉय किया। बहुत ज़्यादा इंजॉय किए से मैंगो पार्टी, क्योंकि मीरपुर खास अंबे का शहर गणिया वेंदी, हिन वजह वास्ते इतना मैंगो पार्टी असें अरेंज की है कॉलेज थ्रू। मैंगो पार्टी के बहुत ज़्यादा इतना सारे दोस्त इंजॉय किए। म्यूजिकल नाइट ही उनके सारे लोग पार्टिसिपेट किए। सब तो पहले साड़ी जी एग्जीबिशन है कि जहाँ 3-4 फंक्शन थे, जिन्हें सब तो पहले साड़ी एग्जीबिशन है। एग्जीबिशन साड़ी 3rd ईयर की होल क्लास ने जो बहुत मेहनत की है, 2-3 रातें तो सारे सुते गए हैं। अपने जो मैडिकल के लिहाज से साड़ी असाइनमेंट है कि जो फार्माकोलॉजी ड्रग्स के लिहाज से अपना जो डिफरेंट जो असाइनमेंट दी गए कि उन्होंने एक्शन क्या है, तो वो जो दवाइयाँ जो है कि एक्शन करेंगे, अगर कोई ड्रग्स है एनेस्थीसिया दी है तो वो किमें एक्शन कर दी, उनका क्या एक्शन है। तो मैंगो पार्टी अरेंज हुआ डेढ़ ज़बरदस्त हुआ। प्रोफेसर डॉक्टर GR नजरानी के अरेंज हुआ डेढ़ ज़बरदस्त हुआ। म्यूजिकल नाइट अगर अरेंजमेंट हो खुशहाली पारे रिफ्रेशमेंट स्टूडेंटानो अगल अरेंज हो। म्यूजिकल प्रोग्राम कैसे लग रहा है, जैसे सब पूरे स्टूडेंट डांस कर रहे हैं, उसके अलावा जो आपके टीचर आपके साथ हैं? अब मुझे डेरा खो लगे दलता अरेंज हुआ स्टूडेंटानो रिफ्रेशमेंट पारा बेगा टोलो स्टडी को यार स्टडी माहौल यार सदा किसी दागे ना पसी रिफ्रेशमेंट होता है कि माहौल लागे स्टडी जहन लग फ्रेश हो, हर साल अरेंज हो खबर तरीके से उस फॉलो प्रोग्राम उनका टोलो कहीं इंजॉय को टोलो स्टूडेंटानो इंजॉय को दार्जी का साथ अगले टोलो इंजॉय को बैंड वाला। पहले सारे कितने पोस्टर एग्जीबिशन कराइए, उन पोस्टर एग्जीबिशन सारे नॉलेज वास्ते इजाफे वास्ते होंगे। इन काफ़ी अस पोस्टर बनाए रात 3 रात सुते गए नहीं, काफ़ी नॉलेज सारे इजाफा थी है। वाला उन्हें को एक्सप्लेन किया है, वाला उन्हें तो प्राइज़ मिले। उसके बाद सारे सिंधी भाइयों ने सारे कितने सिंध के आम आपको कैसे लग रहे हैं? सिंध के आम बहुत अच्छे लगे। ये सारे सिंधी भाइयों ने सारे कितने मैंगो पार्टी अरेंज की है, जड़ा सब अरेंज किया। उनके बाद इन्होंने सारे कितने म्यूजिकल नाइट अरेंज की है। उनका सवा प्रोग्राम ऑर्गेनाइजर कंदड़ प्रोफेसर डॉक्टर गुलाम रसूल बुरगड़ी, डॉक्टर अब्दुल खालिक शर, ज़ोहेब ख्वाजा, ओस्मान अली, आबिद असलम, कैसर खान, गुल खान और मोहम्मद कासुम के स्पेशल सर्टिफिकेट ॾिना विया। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सागर, नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़ मीरपुर ख़ास।